अब्दुल इकबाल असांखे इहो ॿुधाइजो त हिन वक़्तु जेकॾहिं को कश्मीर कंदकोट मां सफ़र करणु चाहे थो त कहिड़े वक़्तु उहो सेफ तरीक़े सां सफ़र करे सघे थो पियो? मां सम्झां थो त हिन वक़्तु गैर ज़रूरी त कश्मीर कंदकोट ज़िले जो सफ़र माण्हू करे ई न। अगरि जो उन्हनि खे को सफ़र करिणो आहे त हू ॾींहं खणे जो ई अॻिते निकिरी वञे, छो त हिन वक़्तु शिकारपुर खां वठी करे कंदकोट ताईं वरी शाम जो 5 वॻे खां पोइ तव्हां कश्मीर वारो पासो वञो, शिकारपुर वारो पासो वञो, जेकमबाद वारो पासो वञो, इन टिनी रस्तनि ते तव्हांखे कारवाई मिलंदी। शाम जो 5 वॻे खां पोइ शिकारपुर ज़िले जी हद क्रॉस कंदव, बेगारी पुल वटि, करमपुर वटि, हिते तव्हांखे कारवाई मिलंदी। हेॾो तव्हां कश्मीर क्रॉस कंदव, बख्शापुर वटि तव्हांखे कारवाई मिलंदी। तव्हां जेकमबाद खां अचो था, तंगवानी क्रॉस कंदव, तव्हांखे बीहारे छॾींदा। 200 300 गाॾियूं गॾु थींदियूं नी, पोइ उन्हनि खे अॻो रेंजर्स पोयो रेंजर्स विच में पुलिस एहलकार, पुलिस जो 2 गॾु करे पोइ 50 100 गाॾी जो जथो हिकिड़ो गॾु करे पोइ उन्हनि मुसाफ़िरनि खे रवानो कयो वेंदो आहे। कुझु वक़्तु अॻु में जेके मामला कश्मीर में हलंदा, कशीदगी थींदी हिंदुस्तान जी फ़ौज सां, उते बि कारवाई लॻंदी हुई, ऐं ओड़ी कारवाई सेम तव्हांखे कश्मीर कंदकोट ज़िले में मिलंदी। त इहे सम्झो त हिन वक़्तु कश्मीर कंदकोट ज़िले जा हालात कश्मीर खां बि बदतर थी विया आहिनि, तमामु घणा ॾुखिया थी विया आहिनि। कि माण्हू ॾींहं जो सफ़र बि नथो करे सघे हाणे, छो त हाणे 3 ॾींहंनि खां कंटिन्यू अख़बारनि में ख़बरूं रिपोर्ट थियनि थियूं, सोशल मीडिया ते वीडियो अचनि था। हाणे त मुसाफ़िर वेननि खे बि रोडनि ते बीहारे करे मुसाफ़िरनि खे फुर करनि था। मां सम्झां थो त हाणे मुंहिंजे ख़्याल में त ॾींहं जो बि मथां पुलिस कारवाई हुते हाणे।